इलेक्शन कमिश्नर जस्टिस रिटायर्ड सरदार रज़ा जी सरबराही में 4 रुकनी बेंच पीटीआई फंडिंग केस की ॿुधणी कई, जंहिंमें तहरीक इंसाफ़ पारां वकील सकलिन हैदर ऐं दरख़्वास्त कंदड़ अकबर इस बाबत तरफ़ां वकील अहमद हसन पेश थिया। ॿुधणी दौरान पीटीआई पारां जमा कयल दस्तावेज़नि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ़ जे अकाउंटनि जी तफ़सील जो पिणु जाइज़ो वठी सघे थो। पीटीआई जे वकील इन ते चयो त इस्लामाबाद हाई कोर्ट फंडिंग केस जी ॿुधणी 5 डिसंबर ते कंदी, तंहिं करे इलेक्शन कमीशन अकाउंटनि जो जाइज़ो वठे पर उन जा तफ़सील दरख़्वास्त कंदड़ खे फ़राहम न करे। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त हाई कोर्ट जे हुकम ते अकाउंटनि जा तफ़सील दरख़्वास्त कंदड़ खे फ़राहम न कया वेंदा। ॿुधणी दौरान दरख़्वास्त कंदड़ अकबर इस बाबत जे वकील चयो त वटनि सुप्रीम कोर्ट में जमा करायल तफ़सीलनि जी कापी मौजूदु आहे, जंहिंजो इलेक्शन कमीशन जाइज़ो वठी सघे थी। दरख़्वास्त कंदड़ अकबर इस बाबत पीटीआई जे रिकॉर्ड बाबति वाधू दस्तावेज़ पिणु इलेक्शन कमीशन में जमा कराया, जंहिं मूजिबि पीटीआई पारां ॾिनल दस्तावेज़ अणमुकमल ऐं बोगस आहिनि। कमीशन बोगस अकाउंटनि ऐं तफ़सीलनि जो जाइज़ो वठे। इलेक्शन कमीशन केस जी वधीक ॿुधणी 21 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी।